أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر. إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر. إن شانئك هو الأبتر. صدق الله العلي العظيم. माशाअल्लाह माशाअल्लाह, बहुत बेहतरीन। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला खातिमिल अंबिया वल मुरसलीन, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जी शहरी जी नशरियात जे पैगाम रमज़ान प्रोग्राम में तमाम नाज़रीन व सामीन के दिल जी गहराइनि सां भलीकार ऐं अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। आवां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी ऐं आवां सिंध टीवी जी ही नशरियात जेका मुसलसल ॾिसो पिया, अवां जे ॾिसण जूं महिरबानियूं। ऐं अॼु असांजो जेको टॉपिक आहे, मौज़ू आहे तमामु दिलचस्प, तव्हांखे ॿुधी करे मज़ो ईंदो। ऐं इंशाअल्लाह तबारक व तआला असां कोशिशि इहा कई आहे त रमज़ान मुबारक में अव्हांखे उहे शयूं उन्हनि ते ॻाल्हाए करे थोरो ज़हन ठाहियूं, ज़हन साज़ी करियूं, ताकी तव्हां इन्हनि शयुनि जी तरफ़ वधो ऐं पूरो रमज़ान मुबारक अव्हां जेको आहे इंतिहाई ख़ूबसूरत बणाए करे पंहिंजी ज़िंदगी में शामिलु करायो, दर्ज करायो, ताकी मैदान हशर में जॾहिं तव्हां उथो त तव्हांजी ज़िंदगी जा जॾहिं रमज़ानुल मुबारक जा लम्हात खुलनि त पोइ तव्हांखे ॿुधण में मज़ो अचे, फ़िरिश्तनि खे ॻणाइण में मज़ो अचे, रब खे इनाम ॾियण में मज़ो अचे ऐं तव्हांखे तव्हांजा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मुबारकूं ॾियनि, पोइ तव्हांजी बि दिलि ठरे, सभिनी खे ख़ुशियूं थियनि। असांजो टॉपिक आहे अॼु इंशाअल्लाह तबारक व तआला गुफ़्तगू थींदी दुरूद शरीफ़ ते। दुरूद शरीफ़ छा आहे? दुरूद शरीफ़ जा कहिड़ा कलिमात आहिनि? दुरूद शरीफ़ जी शरई हैसियत छा आहे? फ़र्ज़ आहे, वाजिबु आहे, कॾहिं जेको आहे सो मुस्तहब थिए थो, ऐं कहिड़ी जाइ ते कीअं पढ़णु घुरिजे, ऐं दुरूद शरीफ़ पढ़ण जा फ़ाइदा केतिरा आहिनि, ऐं जेको महरूम आहे त उहो केॾी केॾी नेमतुनि खां महरूम आहे, ऐं दुरूद शरीफ़ पढ़ण सां छा छा इंसान ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल थियनि थियूं। इहो सभु कुझु बसि सिर्फ़ु इन शइ जो इंतज़ारु आहे, तव्हां ॾिसंदा रहो, असां पेश कंदा रहूं, सवालात हूंदा। ऐं अॼोके हिन प्रोग्राम में असांखे जंहिं आलिम साहब अटेंड कयो आहे, बहितरीन आलिम दीन आहिनि माशाअल्लाह, उनजी गुफ़्तगू बहितरीन आहे। अल्लाह पाक उनखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे तशरीफ़ वठी आया। तारुफ़ अवां जे ॾाढो पहिरीं पेश करियां, उनखां पोइ गुफ़्तगू जो आगाज़ कंदासूं। असां वटि अॼु इन इहा दुरूद शरीफ़ जे मौज़ू ते 8 रमज़ान मुबारक जी सहरी आहे ऐं मौज़ू दुरूद शरीफ़ आहे। असां वटि आलिम सगोर आहिनि अल्लामा अशरफ अली सहतो साहब। अस्सलामु अलैकुम। मोहतरम साईं, अव्हां जी महिरबानी, अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढी असांजे हिन सहरी जी नशरियात पैगाम रमज़ान में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक अव्हां जो अचणु पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। ऐं असांखे शुरू खां जेकी तिलावत क़ुरान पाक जी लोलियूं ॾेई रहिया आहिनि, मिठे आवाज़ में ॿुधाए रहिया आहिनि, मोहतरम कारी फैसल महमूद वड़ाइच साहब। अस्सलामु अलैकुम जनाब। वालेकुम अस्सलाम व बहुत शुक्रिया जनाब, आप तशरीफ़ लाए। अल्लाह पाक आपकी हाज़िरी को अपनी बारगाह में क़बूल फ़रमाए। ऐं अॼोकी महफ़िल खे इश्क जे रंगनि में रंगण जे लाइ पंहिंजे सुरीली अंदाज़ में जेके नातख़्वान तशरीफ़ वठी आया, वो हाशिमी घराणे सां ताल्लुक़ रखनि था। ॿई पहिरियों आहे मोहम्मद मियाँ हाशिमी। अस्सलामु अलैकुम।
वालेकुम अस्सलाम जनाब वरहमतुल्लाहि बहुत शुक्रिया, आप वबरकातुहू। तशरीफ़ ले आए। इंशाल्लाह आपसे सिंधी में नाज शरीफ सुनेंगे इंशाल्लाह, और इंशाल्लाह। बहुत तारीफ़ माशाल्लाह आपकी, और आप इंशाल्लाह। बेहतरीन अंदाज में पढ़ते हैं। और आपके साथ इन्हनि सां गॾु वेठा आहिनि मुस्तफ़ा अली हाशमी। मुस्तफ़ा भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम बहुत अस्सलाम शुक्रिया, आपने वरहमतुल्लाहि अपनी वबरकातुहू। कीमती वक्त में से टाइम निकाल के यहाँ तशरीफ़ ले आए। असांजा मुल्क पाकिस्तान जा ज़बरदस्त नातख़्वान आहिनि, उन्हनि जा ही फ़र्ज़ंद आहिनि आपके वालिद साहब साईं सग़ीर हाशमी। PTV ते ॿियनि चैनल्स ते केतिरनि महफ़िलुनि में तव्हां उनखे ॿुधो हूंदो। हींअर उहो अलील आहिनि, अॼोकी महफ़िल में उनजे लाइ दुआ बि कजो त अल्लाह पाक उनखे सिहत अता फ़रमाए। उनजा फ़र्ज़ंद आहिनि, इन फ़र्ज़ंद खे ॿुधी करे पोइ फ़ैसिलो कजो त उनजो बाबो छा हूंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला असीं पंहिंजी महफ़िल जो आगाज़ करे चुका आहियूं तिलावत क़ुरान पाक सां। अचो त असां इब्तिदा गुफ़्तगू जो करियूं था नाज़ शरीफ़ सां। सो नाज़ शरीफ़ ॿुधाईंदा मोहम्मद मियां हाशमी। झोली मोहजी आहे खाली, झोली भर या रसूल अल्लाह, झोली मोहजी आहे खाली, झोली भर या रसूल अल्लाह, न है ताकत मुँह में माली से गोवर या रसूल अल्लाह, पुकार्यां तो पुनल तोखे खड़ी हथड़ा, मदीने दे पुकारा तो पुनल तोखे खड़ी हथड़ा, मदीने दे मदीने दे बदी बाहूं कया कूकू तुझे दरिया रसूल अल्लाह, बदी बाहूं कया कूकू तुझे दरिया रसूल अल्लाह, तुझो बानो अकेलो सिवा तुझे न ब्यो मौजो, तुझो बानो अकेलो सिवा तुझे न ॿियो मौजो, अची वंज रात अज आका मुझे दरिया रसूल अल्लाह, अची वंज रात अज आका मुझे दरिया रसूल
माशाल्लाह मोहम्मद मियाँ भाई, अल्लाह ने आपको बहुत बेहतरीन आवाज़ से नवाजा है। अल्लाह पाक अपनी बारगाह में कबूल फरमाए। आमीन, सुम्मा हमारी दुआ है अल्लाह पाक आपकी आवाज़ में मज़ीद सोज़ और मोहब्बत अता फरमाए। आमीन। नाज़रीन अवां ॿुधो माशाल्लाह तमामु बहितरीन अंदाज़ में जे इहे कूकू इहे दाहूं वाकई दिलि सां कजनि त पोइ मदीने वारा सरकार अलैहिस्सलाम असां ते करम न कंदा। जे कंहिंजो बच्चो ईअं दाहूं करे माउ खे सॾु करे त उहा माउ वञी करे जल्दी में खणी करे सीने सां लाहींदी, पर मदीने वारा सरकार अलैहिस्सलाम त असांखे असांजी माइरुनि असांजे बाबनि खां वधीक प्यारु कनि था। एॾो न ईअं दाहूं करे कोई या रसूल अल्लाह करे पुकारे त मैदान हशर में बि इंशाअल्लाह असांजा बेड़ा तरी वेंदा इंशाअल्लाह तबारक व तआला। बहुत शुक्रिया। नाज़रीन असां पंहिंजे टॉपिक जी तरफ़ वधूं पिया। अल्लामा साहब, दुरूद शरीफ़ असांजो मौज़ू आहे। सो दुरूद शरीफ़ जी जेको आहे सो छा खे चइजे, असांजे नाज़रीन खे हिकिड़ो थोरो मुफ़सल तफ़सील सां ॿुधायो त दुरूद शरीफ़ आहे छा, छा खे चइजे दुरूद शरीफ़, त उन खां पोइ इन जे फ़ज़ाइल ऐं इन जे मसाइल जी तरफ़ वधूं था पिया। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या खातमुन नबिय्यीन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पाक कलाम पाक क़ुरआनुल मजीद व फ़ुरक़ानुल हमीद में फ़रमायो, इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बेशक अल्लाह रब्बुल इज़्ज़त ऐं अल्लाह जा फ़रिश्ता पंहिंजे गेब नबी ॼाण वारे ते दुरूद ऐं सलाम मोकिलीनि था। ऐं मोकिलण खां पोइ उन खां पोइ तमामु रूह इंसानी खे बि हुकुम ॾियो वियो त तव्हां बि मुंहिंजे प्यारे नबी इल्म गेब ॼाण वारे ते दुरूद ऐं सलाम मोकिलियो। त इन में उलमा फ़रमाईंदा आहिनि त दुरूद नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मक़ाम महमूद जी दुआ करणु ऐं सलाम जेको आहे जीअं आम लिहाज़ सां हर मुसलमान खे सलाम कबो आहे, ईअं पंहिंजे प्यारे हबीब ते सलाम मोकिलिणो आहे। त इन में उलमा फ़रमाईंदा आहिनि त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको दुरूद फ़रमाईंदो आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा दर्जात बुलंद फ़रमाईंदो आहे, मक़ाम महमूद उन्हनि खे ॾियण लाइ। ऐं जेके फ़रिश्ता दुरूद फ़रमाईंदा आहिनि, जीअं वमलाइकतहु, त फ़रिश्तनि जो दुरूद इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम लाइ हमेशह दुआ कंदा आहिनि। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमामु जेके बि फ़रिश्ता आहिनि उहे फ़रिश्तनि जी तादाद एतिरी आहे जो उन्हनि जी 100% हणिजे, उन्हनि में 10% जिन्नात जी तादाद आहे। वरी जिन्नात जा 100% तादाद हणिजे, वरी उन्हनि मां 10% इंसान आहे। त एतिरी मख़लूक जेका आहे उहा फ़रिश्तनि जी आहे, उहा तमामु जी तमामु नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी लाइ रहमत जी दुआ घुरंदा आहिनि। पोइ तमामु जेके इंसान आहिनि उन्हनि खे बि हुकुम आहे त उहे बि दुरूद व सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मोकिलिन। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मक़ाम महमूद जी दुआ घुरनि, उन्हनि ते रहमत जी दुआ घुरनि। उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिलिन। त जेको दुरूद आहे उहो रहमत जी दुआ आहे, सलाम आहे जेको उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम मोकिलणु आहे। माशाअल्लाह अल्लामा साहब तमामु बहितरीन गुफ़्तगू करे रहिया आहियो। हींअर वक़्तु थियो आहे असांजो हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन साही था वठूं हिकिड़ी, तव्हां केॾांहुं बि न वञो छो त सिंध टीवी जो तव्हांजो साथ पुराणो आहे। सो जेके लजपाल प्रीत नूं तोड़ दे नहीं, जिंदी बांह पढ़ दे, जिंदी बांह फड़ दे ओनू छोड़ दे नहीं। सो जेको दर वरितो आहे न मज़बूती सां वठो। असां सां ॾाढा ठहंदासीं इंशाअल्लाह। थोरी बसि ईअं साही आहे, असां ब्रेक वठूं था। तव्हां बि जेको आहे सो चांहि वग़ैरह पीअणी आहे, सेरी जी लमात में या कुझु न रहियल आहे, जिते वक़्तु रहियल आहे उहो करे वठो। त वरी इजो था वापसि अचूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी। भलीकार नाज़रीन, अवां गॾिजी सॼी अवां जा हथनि जो कमु करणु ॾियो, ज़बान खे ज़बान जो कमु करणु ॾियो, वात पंहिंजो कमु करे। अवां जी दिलि असांखे घुरिजे, अवां जूं नज़रूं असांखे घुरिजनि, अवां जा कन असांखे घुरिजनि। ॿुधो पंहिंजे प्यारनि कननि सां, ॾिसो पंहिंजे सुहिणे नेणनि सां, ऐं पंहिंजी दिलि मोहबत हूंदी। जेको दुरूद जो ही पैगाम आहे अवां वटि ॾाढो मज़ो ईंदो अव्हांखे, छो त आहे असांजो पैगाम रमज़ान प्रोग्राम। बसि तवजो सां ॿुधो, असांखे इहा शइ घुरिजे थी। सो अल्लामा साहब, गुफ़्तगू थी रही हुई त दुरूद शरीफ़ जो शरई
छा हैसियत आहे, फ़र्ज़ आहे, वाजिब आहे, मुस्तहब आहे? जी जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पाक कलाम पाक क़ुरान मजीद व फ़ुरक़ानुल हमीद में जेको फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको इहो सल्लू सीगो फरमायो आहे, इहो अमर जो आहे ऐं अमर फ़र्ज़ जे हुकुम में हूंदो आहे। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको बि अमर जे सीगे सां हुकुम फरमाईंदा आहिनि त उहो फ़र्ज़ जे हुकुम में हूंदो आहे। त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो दुरूद पाक मोकिलणु इहो फ़र्ज़ु आहे ऐं इन फ़र्ज़ जो इनकार करणु कुफ़ुर आहे। हिकु इनकार आहे, ॿियो न पढ़णु आहे। न पढ़णु गुनाह। ऐं कोई चवे त न मां न पढ़ंदुसि, हिकिड़ो नथो पढ़े, उहा सुस्ती या जहालत अलॻि आहे। हिकिड़ो चए थो मां न पढ़ंदुसि, मूंखे ज़रूरत न आहे, यानी इनकार थो करे त काफ़िर थी, उहो इस्लाम मां ख़ारिज थी, छो त रब जे हुकुम जो इनकार थो करे। जी मुंहिंजा साईं, अॻिते जी। उन खां पोइ जॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मिठो नाम वठियो वञे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त उन्हनि ते दुरूद पाक पढ़णु वाजिबु आहे ऐं इन जी वाजिबी आहे न, लाज़मी आहे ऐं न पढ़ंदो त उहो बि गुनाहगार आहे। वही जो अॼुकल्ह हिकिड़ी बीमारी फैलिजी वई आहे, मर्ज़ चऊं, बीमारी चऊं, सुस्ती, काहिली, एॾी तहरीर लिखंदा, सफ़नि जा सफ़ा, ॻाल्हि दुरूद जी ईंदी त सवादु लिखी करे किरास करे वेंदा। उनखे अल्लाह तबारक व तआला ने रहमतुनि खां महरूम रखियो आहे। इन जे बारे में छा हुकुम आहे? जेको हुज़ूर जो नालो त लिखे, पर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखण में मुंहिंजा हथ डुकनि, उनखे दाणा लिफूं निकिरी पवनि, तकलीफ़ महसूसु थिए, दुरूद न लिखे, सवादु लिखी करे किरास करे वञे, इनखे छा चइजे? महरूम, बदनसीब, छा चइजे? इन हमरा खे बदनसीब चइजे। ऐं इहो जेको सवादु मथां लिखणु आहे, इन में उलमा फरमाईंदा आहिनि इहो हराम आहे। त उन जे मथां सॼो दुरूद पाक लिखणो आहे। तव्हां उन जी तख़्ती सॼी पढ़ंदव, सॼा लफ़्ज़ मुकमल हूंदा। जंहिंमहिल वरी थोरो अञा वधीक सखावत जो मुज़ाहिरो कंदा आहिनि त सवाद खां थोरो वधाए सलाम करे छॾींदा। इन जी बि का माना आहे या इहो बि हराम? इहे जेको आहे लफ़्ज़ आहे शॉर्टकट करे माना दुरूद जो इख़्तिसार हराम आहे। जी। इहो इख़्तिसार सवाद ऐं सलाम अलैहिस्सलाम जी जाइ ते आइन, सिंधी जा 4 लिखी छॾणु, जल जलालु जी जाइ ते छड़ो जीम ते गुज़ारो करणु, उहो पाण खाइण जो मौक़ो ईंदो, पाइण बि पूरो, खाइण बि पूरो, ॻाल्हाईंदो त कलाकनि जा कलाक, ब्रेक न आहे। उनजी कोटा हूंदी 12, कंहिंजी कोटा आहे 12 कलाक मथो हणण जी, कंहिंजी 15 कलाक मथो हणण जी, बुरियूं ॻाल्हियूं, फज़ूल जी गुफ़्तगू, अलाए छामो छा। दुरूद जी ॻाल्हि ईंदी त सलाम चई करे टरियूं। असल में इहो अल्लाह ताला उन खां इहा नेमत खसे छॾी आहे। महरूम, बदनसीब जेको ज़बान मां दुरूद न कढे, सवाद ऐं सलाम ते गुज़ारो करे, लिखे बि, हराम जो इर्तिकाब करे। ऐं मूं त पढ़ियो त जंहिं इहो सवाद या सलाम जी इब्तिदा कई, जंहिं इहो लिखियो, उनजा हथ कटिया विया, त तूं दुरूद खे इख़्तिसार कयो आहे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ उनजा हथ कटराया हुया, त उन में जेको आहे सवाद लिखियो, त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ हुकुम फरमायो त इन जा हथ कटे छॾियो, छो जो इन दुरूद शरीफ़ जे इख़्तिसार फरमायो। उन नंढड़ो दुरूद फरमायो किथे जसारत कई, सॉरी उन जेको आहे दुरूद शरीफ़ बिल्कुलु नंढड़ो जसारत करे छॾी, त अहिड़े हिसाब सां हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ उन जे हथ कटण जो हुकुम ॾेई छॾियो। त अहिड़े हिसाब सां दुरूद पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक वठियो वञे त दुरूद पाक पढ़णु वाजिब आहे। शाह अहमद रज़ा बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह जन फतवा रज़विया में फरमाइनि था त कुझु उलमा इन तरफ़ आहिनि त हर दफ़े हिकु महफ़िल में जेतिरा दफ़ा दुरूद साईं जन जो नालो वरितो वेंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु वाजिबु आहे। कुझु उलमा फरमाइनि था हिकु महफ़िल में हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़णु वाजिबु आहे ऐं ॿिया दफ़ा जेतिरा बि नालो वरितो वञे मुस्तहब आहे दुरूद पढ़णु। बहरहाल तव्हां दुरूद तव्हांखे कोई फ़र्ज़ु करे, वाजिबु करे त पोइ तव्हां पढ़ो, ज़बरदस्ती करे, छा तव्हांजी दिलि नथी चए? एॾा गुनाह करण जे बावजूदि शिकिलियूं नथियूं फिरनि पियूं, एॾियूं नाफ़रमानियूं करण जे बावजूदि न तव्हांजी हवा रुकी, न तव्हांजो रिस्क रुकियो, न तां अल्लाह ताला पंहिंजी रहमत रोकी, न पाणी बंदि थियो, न मानी बंदि थी, सभु कुझु अल्लाह पाक अता कयो सदके मदीने वारे सरकार जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ तव्हांजी ज़बान खे अल्लाह तौफ़ीक़ नथो ॾे जो तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई करे गुज़ारो था करियो, सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। घटि में घटि एतिरो चओ, इहो लाज़मी आहे। जी, तव्हां दुरूद पाक जे फ़ज़ाइल ते कुझु गुफ़्तगू, त दुरूद पढ़ण वारे खे अल्लाह पाक छा छा इनामात अता फ़रमाए थो? नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मुबारक फ़रमान आलीशान आहे त हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत करनि था त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, जेको मूं ते हिकु मरतबा हिकु दफ़ो दुरूद पाक पढ़ंदो
अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन शख़्स ते 10 रहमतूं नाज़िल वाह फ़रमाईंदो वाह 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 सुभान अल्लाह सुभान ऐं अल्लाह 10 रहमतुनि सां गॾु गॾु उन जा 10 गुनाह बि माफ़ फ़रमाईंदो ये वॾो पैकेज आहे यार ज़बरदस्त गुनाह बि मिटिजी वेंदा गुनाह बि सुभान अल्लाह ऐं 10 गुनाह मिटण खां पोइ उन जा 10 दर्जा बि बुलंद अरे थींदा वाह साईं सुभान अल्लाह दर्जात हिते त हिकिड़े हिकिड़े दर्जे जे लाइ साल घुर्जनि 5 साल घुर्जनि त पोइ 8 स्केल वारो 9 वारो 10 में वञे एतिरा साल घुर्जनि हिते हिकिड़े दुरूद सां 10 दर्जा बुलंद 10 दर्जा सुभान अल्लाह ऐं हर इबादत नमाज़ लाइ तहारत शर्त आहे ऐं ज़कात लाइ माल शर्त आहे हज लाइ बि माल शर्त आहे ऐं शरई लिहाज़ सां बि उनखे मुकमल जेको आहे उन पैकेज मुकमल हूंदो त उहो हज लाइ वञी सघे थो मगर दुरूद पाक अहिड़ी इबादत आहे सुम्हण महिल विहण महिल पाणी पीअण महिल खाइण महिल घुमंदे महिल हर जेको आहे वक़्तु दुरूद पाक पढ़ंदो उहो क़बूल आहे चाहे वज़ू में हुजे चाहे नापाक हुजे एतिरे जो उलमा फरमाईंदा आहिनि इहो अदब जे ख़िलाफ़ आहे जुनूब जी हालत में पर जे जुनूब जी गुसल फ़र्ज़ हुजे अदब जे ख़िलाफ़ आहे त जुनूब जी हालत में उहो जेको आहे दुरूद पाक पढ़े पर जे पढ़ंदो त उहो बि क़बूल आहे दुरूद पाक ठारे छॾियव अलामा साहब ॾाढी दिलि ख़ुशि करे छॾियव यानी असां ज़िक्र करियूं असांजो कमु हो क़बूल करणु अल्लाह जो कमु आहे ठीकु असां नमाज़ पढ़ूं असांजो कमु हो क़बूल करणु अल्लाह जो कमु आहे असीं तिलावत करियूं असांजो कमु हो क़बूल करणु अल्लाह जो कमु आहे असीं ज़कात ॾियूं असांजो कमु हो क़बूल करणु अल्लाह ताला जो कमु आहे फितरो ॾियूं नमाज़ पढ़ूं नेकी जी दावत ॾियूं तिलावत करियूं जेका बि नेकी करियूं असांजो कमु हो क़बूल करणु अल्लाह ताला जो कमु आहे मगर दुरूद उहा नेकी आहे जेका कंहिं बि सूरत में रद्द नाहे थींदी पोइ अहिड़ी नेमत खां जेको महरूम आहे मां त ईअं सम्झंदुमि अज़ली बदनसीब अल्लाह जी 10 दर्जा उन जा बुलंद था ऐं हिकिड़ी ॿी हदीस में आहे त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो जंहिं मूं ते हिकु मरतबा दुरूद पाक पढ़ियो 70 फ़रिश्ता उन लाइ रहमत जी दुआ घुरंदा आहिनि 70 फ़रिश्ता रहमत जी दुआ घुरंदा नाज़रीन तव्हां बि हिकु दफ़ो गॾिजी करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां बि पढ़ूं था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हींअर अव्हांखे दुरूद पढ़ायोसीं ॾाढो मज़ो आयो तव्हांखे मज़ो आयो हूंदो दिलि बि ख़ुशि थी हूंदी वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो कमर्शियल ब्रेक आहे इहो वठूं था केॾांहुं न वञिजो महिरबानी करे छो त मोहब्बत जेका आहे न हिकु तरफ़ा सज़ा हूंदी आहे ॿई तरफ़ा हूंदी आहे त पोइ उर्दू में चवंदा आहिनि मोहब्बत हिकु तरफ़ा हो तो सज़ा होती है दो तरफ़ा हो तो मज़ा देती है मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हां असां सां असां तव्हां सां जुड़ियल रहूं बसि थोरी साई वठी इजो था वापसि वरूं ॾिसंदा रहो सिंध टीवी लख लख भलीकार असांजा नाज़रीन सामाईन अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी जी सहरी जी नशरियात पैगाम रमज़ान ऐं गुफ़्तगू आहे मिठे मदीने वारे सरकार सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते दुरूद पाक जा नज़राना पेश करणु अलामा साहब असांजी गुफ़्तगू हली रही दुरूद शरीफ़ जे फ़ज़ाइल ते तव्हां फ़ज़ाइल बयानु करे रहिया हुआ त 70,000 फ़रिश्ता उन जे मथां रहमत जी दुआ उन जे लाइ कंदा आहिनि जेको हिकु दफ़ो दुरूद पढ़े सुभान अल्लाह भला उहो थोरो हिकिड़ी ॻाल्हि रहिजी न वञे मूंखां हीअ हदीस शरीफ़ आहे त रोज़ानो हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजी तुरबत अतहर ते 70,000 फ़रिश्ता सुबुह जो जी 70,000 फ़रिश्ता शाम जो रुगो हाज़िर थी दुरूद शरीफ़ पढ़ी हलिया वेंदा आहिनि क़यामत ताईं उन जो वारो ॿीहर न ईंदो हक़ीक़त 70,000 फ़रिश्ता सुबुह जो 70,000 फ़रिश्ता शाम जो अल्लाह पाक जे आख़िरी नबी तमामु नबियनि जे इमाम अम्मा आमिना जे लाल सुहिणी अम्मा आयशा जे घोट सुहिणी अम्मा बीबी फातिमा जे बाबा सुहिणे प्यारे हसनैन करीमैन जे नाना जी तुरबत अतर जी हाज़िरी ॾियनि था पिया 70,000 फ़रिश्ता सुबुह जो 70,000 फ़रिश्ता शाम जो दुरूद पढ़ी जो हलिया था वञनि त वरी क़यामत ताईं उन जो वारो न ईंदो असां तव्हां त जॾहिं चाहियूं दुरूद पढ़ूं सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छा फरमाईंदा दुरूद शरीफ़ नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मुबारक फरमान आली शान आहे हज़रत अब्दुल्ला बिन उमर इन फरमान खे रिवायत करनि था त हज़रत अब्दुल्ला बिन उमर फरमाइनि था जंहिं हिकु दफ़ो पढ़ियो त उनखे जेको 10 नेकियूं मिलंदियूं
ऐं जंहिं 110 दफ़ा पढ़ियो उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त 100 नेकियूं अता फ़रमाईंदो, 100 दर्जात बुलंद फ़रमाईंदो ऐं 100 उन जा गुनाह जेको आहे मिटाईंदो। उन खां पोइ ऐं जंहिं 1000 मरतबा पढ़ियो अल्लाहु अकबर त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन शख़्स खे निफ़ाक़ खां बरी फरमाए छॾींदो, यानी कि वो कॾहिं बि मुनाफ़िक़ न थींदो, उहो मुनाफ़िक़ न थींदो, उहो गुनाह खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे महफ़ूज़ फरमाईंदो। वलीयुल्लाह जी जेका सिफ़त आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन में उन शख़्स खे जेको आहे दाख़िल फरमाए छॾींदो। विलायत जो मनसब अता फरमाईंदो जो 1000 दफ़ा रोज़ाना दुरूद शरीफ़ पढ़े। हक़ीक़त आहे। मरहबा मरहबा नाज़रीन, मौक़ो आहे, ज़बरदस्त बेहतरीन पैकेज आहे। 1000 दफ़ा रोज़ानो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ो या सलातो वसलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ो। हदीस शरीफ़ आलिम साहब पेश कई आहे, 1000 दफ़ा दुरूद जेको पढ़े अल्लाह तबारक व तआला उनखे पंहिंजे वलियनि में शुमार थो करे। मरहबा, अहिड़ा मौक़ा ॿिया कॾहिं मिलंदा? अचो ॿुधो अञा वधीक। जी जी अलामा साहब। उन खां पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन शख़्स खे हमेशा हमेशा लाइ जहन्नम खां बरी अता फरमाए छॾींदो। हक़ मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1000 दफ़ा जेको दुरूद शरीफ़ पढ़े उहो जहन्नम खां आज़ाद थी वेंदो। ॿी नेमत ॿुधायो साईं, दिलि ठरे, हां ठरे थो पियो, मज़ो थो अचे, पंहिंजे आका जो शान ॿुधूं था। जी हक़ीक़त आहे। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो उहो तेसी ताईं दुनिया में इंतकाल न फरमाईंदो जेसी ताईं जन्नत में पंहिंजो घर न ॾिसंदो। सुभान अल्लाह। यानी ॿियनि लफ़्ज़नि में चइजे 1000 दफ़ा दुरूद शरीफ़ जी कोई पाबंदी करे रोज़ानो, उहो तेसी ताईं कोन मरंदो जेतिरे ताईं जन्नत में पंहिंजो घर न ॾिसे। हक़ीक़त आहे। बस ॿियो छा घुरिजे मुंहिंजा साईं? हे एॾा मामलात मसला, हे परेशानियूं, हे प्लाट वठूं, जाइ ठारायूं, एतिरो जेको आहे बिल्डर सां मुलाक़ात करियूं कि ठेकेदार सां, कुझु बि न। 1000 दुरूद रोज़ानो पढ़ो, जन्नत में मरण खां अॻु में घर ॾेखारियो बि वेंदो। हक़ीक़त आहे। हक़ीक़त आहे। अल्लाहु अकबर। हाणे छा चइजे जेको दुरूद पढ़ण खां महरूम आहे? अञा ताईं कंहिंखां पुछूं साईं दुरूद पढ़ंदा? साईं कोशिशि कंदा आहियूं, पोइ जेतिरा नसीब। भला ॾे ख़बर निंड रोज़ानो कंदा आहियो? दुआ त करणी आहे। भला धंधे ते रोज़ानो वेंदा आहियो? साईं मजबूरी करणो आहे। अच्छा, मानी खाईंदा आहियो रोज़ानो? उन जे लाइ साईं तव्हां दुरूद दुआ कयो, दुरूद पढ़ंदासीं। मानी जे लाइ तव्हांखे दुआ न घुरिजे, धंधे लाइ तव्हांखे दुआ न घुरिजे, सुम्हण जे लाइ दुआ न घुरिजे, फैशन करणु, सुठो लिबास पाइणु, ज़बरदस्त ॾाढूं लॿाड़ूं हणण जे लाइ दुआ न घुरिजे। दुआ घुरिजे त दुरूद जे लाइ घुरिजे। दुरूद जे लाइ दुआ कयो त पढ़ंदासीं। उहो अल्लाह जा बाना हेॾियूं नेमतूं, जन्नत में पंहिंजो घर मिलंदो, अल्लाह ताला वलियनि में शुमार फरमाईंदो। ॿी हदीस शरीफ़ इहा आहे त जेको 1000 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़े अल्लाह ताला उन ॿिन्ही अखियुनि जे विच ते यानी पेशानी ते लिखी छॾींदो त हीउ बानो जहन्नम जी बाहि खां आज़ाद ऐं बुराइनि खां महफ़ूज़ आहे, मुनाफ़िक़त खां आज़ाद आहे। हीउ मुनाफ़िक़ न थींदो कॾहिं। हेॾियूं वॾियूं नेमतूं, हेॾियूं बरकतूं। मुंहिंजे ख़्याल में जंहिं देरि कई आहे न पछताईंदो हूंदो त यार मां दुरूदनि खां रहिजी वियो आहियां। त पोइ का ॻाल्हि न आहे, जॾहिं जाॻियो तॾहिं थी सवेर, हाणे जाॻिया आहियो हाणे सवेरो आहे, सुबुह थी वई आहे, को मसइलो न आहे। अॼु खां वठी दुरूद तस्बीह खणो, कंहिंजे घरां कोन था खाओ, खाऊं था सदको मदीने वारे साईं जो, मदीने वारे साईं जो खाओ। जंहिं दस्तूर है कि जिसका खाना उसी का खाना, जंहिंजो खाइबो आहे उनजो खाइबो आहे। सदको मदीने वारे साईं जो खाऊं था त दुरूद बि मदीने वारे साईं ते पढ़ंदासीं। दुरूद न पढ़ण जूं कुझु जी वईदूं। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो जेको मूं ते दुरूद पढ़णु भुलिजी वियो, उन खां विसरी वियो, या उन जेको आहे दुरूद न पढ़ियो उहो जन्नत जो रस्तो हिते भुलिजी वञण में मुराद इहा आहे त जंहिं दुरूद पढ़णु छॾे ॾिनो, माना हो भुलिजी वञणु इहो गुनाह न आहे। भुलिजण त इंसान जी फितरत में आहे। असां त भुल खाई त दुनिया में आया आहियूं। अॼुकल्ह माण्हू पेश कंदा आहिनि नमाज़ न पढ़ी विसरी वियो, जेको आहे मिसाल क़ुरान पाक सुबुह न पढ़ी विसरी वियो, त अहिड़े हिसाब सां हीउ लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। माना जेको ॼाणे माने छॾे, ॼाणे बाणे इहो रहिजी वियो त उहा अलॻि ॻाल्हि आहे। जेको माना दुरूद वेसारे वेठो, छॾे वेठो, त उहो जन्नत जो रस्तो भुलिजी वियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन शख़्स खे जेको आहे इहो वॾो वक़्तु माण्हू हूंदो जेको एॾा फज़ाइल ॿुधी बि दुरूद पाक न पढ़े, छो जो रब पाण पंहिंजे हबीब ते दुरूद फरमाए थो। ऐं जी नबी करीम हज़रत इब्न अब्बास इन आयत जे मुताबिक़ फरमाइनि था जेका इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। त हज़रत इब्न अब्बास पंहिंजे तफ़सीर इब्न अब्बास में फरमाइनि था त अफ़ज़ल तरीन दुरूद उहो आहे जंहिंमें आले रसूल खे बि शामिलु कयो वञे। उन लाइ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद,
इहो मुकमल दुरूद आहे जंहिंमें जेको आहे आल खे बि शामिल कयो यानी वञे। जेकॾहिं हीअं चऊं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त इन में आल जो इन में तज़किरो आल जो तज़किरो अची वियो ऐं बुज़ुर्गान दीन फरमाईंदा आहिनि जे अञा इन में इज़ाफ़ो कयो त अञा जेको आहे रहमतूं नाज़िल थींदियूं उहो अञा इज़ाफ़े लाइ उहो ईअं पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदियूं अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदियूं व अला आलि मुहम्मदियूं व बारिक वसल्लिम। ऐं हज़रत जी ऐं इन में जेको आहे हज़रत जेको आहे साईं आशिक़ अली शाह बादशाह सिंध जा जेके ॾाढी मोहबत कई आहे मूं हुननि सां ऐं मूं हुन जो दीदार कयो आहे जॾहिं बि उहो बुज़ुर्ग हाणे त जन्नतुल बक़ी में दफ़न आहिनि सुभान अल्लाह महबूब जे क़दमनि में आहे बि गौस पाक जो बछड़ो वरी क़दमैन शरीफ़ैन में मदीने वारे साईं जे में अल्लाह पाक उनजी तुरबत अतर ते रहमतूं नाज़िल फरमाए। जी साईं उहे फरमाईंदा हुआ त दुरूद पाक पढ़णो आहे त मोहब्बत सां हीअं पढ़ो जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि या सय्यदी या रसूल अल्लाह। ईअं दुरूद पाक पढ़ो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे हबीब खे या सय्यदी चवंदव त अल्लाह रब्बुल इज़्ज़त अञा बि जेको आहे तव्हां ते रहमतूं नाज़िल फरमाईंदो। त उहे फरमाईंदा इहो पसंदीदा दुरूद आहे मुंहिंजो तव्हां अॼु बि ॾिसो उन ज़िंदा विलायत जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजो मक़ाम सैयद आशिक़ अली शाह जीलानी बस उहो पाण हो अल्लाह उन जो मट सभु गुल भलियूं ख़ुशबू रखंदा आहिनि हक़ीक़त पर गुलाब त गुलाब अल्लाह मां मुंहिंजी दिलि थी चए मां इहो न आहे त मां ई सही आहे मां ग़लति बि थी सघां थो पर मुंहिंजी नज़र इहा आहे त सैयद आशिक़ अली शाह रहमतुल्लाह अलैह गुलाब जो गुल आहे जेका उन में ख़ुशबू हुई जेका उन में प्योरिटी अल्लाह पाक सभिनी खे अता कई अॼु बि सिंध में महके थी। सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त दुरूद शरीफ़ कीअं असां जेको आहे सो दुरूद शरीफ़ जो पाण खे आदी बणायूं ज़मानो तस्बीह खणण ते टोक करे थो न्याणी खणे थी त मुलाणी थी वई आहे ऐं मर्द खणे थो त मुला थी वियो आहे तस्बीह खई अथई आख़िर इहो को असांखे ॾांहुं ॾियो जो असां हेॾा फ़ज़ाइल ॿुधासीं त असां दुरूद शरीफ़ जा पाबंद थी वञूं। उलमा फरमाईंदा आहिनि त हर कमु शुरू करण खां पहिरियों दुरूद पाक पढ़ो त उन कम में बरकत थींदी आहे। त तव्हां इहा बि नियत करे सघो तव्हांखे मौलवी चवण या मुला चवण में त उन में तव्हां ख़ुशि थियणु घुरिजे त इहो मुंहिंजे पंहिंजे प्यारे हबीब जो आशिक़ थो चवे त मौलवी दुरूद पढ़ण वारो त आशिक़ हो पहिरियां ई चवे थो त उन लाइ तव्हां ख़ुशि थियो त इहो मूंखे मौलवी चवे थो या मुलियाणी चवे थो त मूंखे जेको आहे पंहिंजे हबीब जी तरफ़ रहंदो बि निस्बत ॾिए थो त मां दुरूद पढ़ण वारो आहियां मां नमाज़ पढ़ण वारो आहियां। त उन करे तव्हां जेको बि कमु कयो मिसाल उलमा फरमाईंदा आहिनि त सुबुह जो कम ते वञो था दुरूद पाक रस्ते में पढ़ंदा वञो वापसी अचो था दुरूद पाक पढ़ो जेको हर कमु सुनत हिकिड़ो शेर चयो मूंखे यादि अची वियो अल्लाह मैं इश्क में यूं गुम हो जाऊं हरगिज़ न पता अपना पाऊं दीवाना ज़माना कह कह कर पत्थर मुझ पर बरसाता रहे। माना ए महबूब तव्हांजे इश्क में जेकॾहिं दुनिया मूंखे हाणे पत्थरनि मां मुराद हू पत्थर न कनि लफ़्ज़नि जा पत्थर भली केतिरा ई कोई ताना हाणे असांखे परवाह न हुजे असां पंहिंजे महबूबनि मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी बारगाह में दुरूद सलाम पढ़ंदा रहूं। ऐं हिकिड़ो ॿियो बि मां नाज़रीन खे गुज़ारिश कंदुसि छो त मूंखे कंहिं बुज़ुर्ग इहो ॾिनो हो अल्लाह पाक जेकॾहिं जीअरो आहे उन खां पोइ उन सां वास्तो न थियो आहे 1993 में मूंखे अता कई आहे महिरबानी त जेको दुरूद शरीफ़ तव्हां कसरत सां पढ़ो जॾहिं करोड़ पूरो थियो न तव्हांजी दुनिया तब्दील थी वेंदी। अव्हांखे बि गुज़ारिश आहे को बि दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या सलातो वस्सलाम अलैका रसूलुल्लाह जेको तव्हांखे वधीक सवलो लॻे ऐं पसंदि हुजे उहो दुरूद पढ़ो एतिरो पढ़ो जो करोड़ पूरो थियो न तव्हांजी दुनिया तब्दील थी वेंदी इंशाअल्लाह। सो मुंहिंजा मोहतरम नाज़रीन सामाईन सिंध टीवी खे ॾिसंदड़ पसंदि कंदड़ मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं तव्हां सभिनी जी महिरबानी लख थोरा अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। अव्हां खां इजाज़त वठंदे आख़िरी गुज़ारिश आउं कंदुसि त अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो अव्हां जो फीडबैक घुरिजे अव्हां जा लफ़्ज़ घुरिजनि अव्हां जे हथनि सां जेको फीडबैक मिलंदो न असांजे लाइ एनर्जी हूंदी असां लाइ ताक़त हूंदी। त अव्हां यूट्यूब चैनल आहे सिंध टीवी HD इस्लामिक इनखे सब्सक्राइब कयो उनखे फॉलो करियो उते पंहिंजा कमेंट्स ॾियो असांजो प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो का सलाह ॾियणु चाहियो मशवरो ॾियो ताकी असां बहितर खां बहितरीन जी तरफ़ क़दम वधायूं। ऐं पोइ अॼोके हिन प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक कादरी खे इजाज़त ॾींदा ऐं मां थोराइतो आहियां बिलख़ुसूस पंहिंजे कारी साहब फैसल महमूद वड़ाइच साहब जो जंहिं पंहिंजो टाइम ॾिनो अल्लामा अशरफ अली सातो साहब जंहिं पंहिंजो क़ीमती टाइम असांखे इनायत फरमायो साईं जन जी बि महिरबानी ऐं महिरबानी पंहिंजो मोहम्मद मियां हाशमी साहब ऐं मुस्तफ़ा अली हाशमी साहब जी महिरबानी जंहिं ॾिनो टाइम ऐं मुस्तफ़ा अली हाशमी साहब मां इजाज़त वठंदुमि हू नात पढ़ंदा सुभाणे वरी इंशाअल्लाह सहरी में मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अल्लाह वाही अस्सलामु अलैकुम।
खाक मुझ में कमाल रखा है, खाक मुझ में कमाल रखा है, मुस्तफ़ा ने संभाल रखा है, मुस्तफ़ा ने संभाल रखा है। मेरे ऐबों पे डाल कर पर्दा, मेरे ऐबों पे डाल कर पर्दा, मुझको अच्छों में डाल रखा है, मुझको अच्छों में डाल रखा है। मुस्तफ़ा की शबी हुसैन हसन, मुस्तफ़ा की शबी हुसैन हसन, मुस्तफ़ा की शबी हुसैन हसन, नाम पर्दे में आल रखा है, नाम पर्दे में आल रखा है, नाम पर्दे में आल रखा है। तेरा एजाज़ कब का मर जाता, मैं तो सरकार कब का मर जाता, मैं तो सरकार कब का मर जाता, तेरे टुकड़ों ने पाल रखा है, तेरे टुकड़ों ने पाल रखा है, मुस्तफ़ा ने संभाल रखा है, खाक मुझ में कमाल रखा है। अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।